अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ या वज़ीर उन्नड़ काज़ी अहमद मां ख़बर शामिल कयूं था। बिलाल हैदर कल्यार जी काज़ी अहमद सिंध जे डोमिसाइल ते सिंध अंदर नौकरी कंदड़नि खे फौरी तौर हटाए डोमिसाइल रद्द करे सिंधी नौजवान मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿिए पासे धारियनि माण्हुनि खे डोमिसाइल ठाहे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ यूथ यूनाइटेड सिंध जे अॻुवाणनि रागी कामरान चांडियो काशिफ उन्नड़ नूरदीन कादरी सिविल सोसाइटी जे मलंग जतोई समेत केतिरनि ई ॿियनि सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि स्मार्ट पेट्रोल पंप खां हिकु एहतजाजी रैली कढी जेका क़ौमी शाहराह थींदी। प्रेस क्लब चौक ते पहुती जिते ज़ेब जतोई कामरान चांडियो नूरदीन कादरी आमिर लाखो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधी नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो हणंदड़ कामोरनि ख़िलाफ़ क़दम खणी फौरी तौर जारी थियल डोमिसाइल रद्द कया वञनि ऐं गैर क़ानूनी डोमिसाइल जारी कंदड़ करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।